हींअर मुंहिंजे हथ में ही जेको किताबु आहे ही साईं मिठल ॾिसकाणीअ जो आहे ऐं हिन जो नालो आहे जां कती तां कित। सुबुह सुबुह जो अॼु कचा लिखी पे गुरु ख़ासि करे सां हुन चयो त अहिड़ो बि सिलसिलो हुअणु घुरिजे। त मुंहिंजे बि दिलि खे ॻाल्हि लॻी त पंहिंजे ग्रुप में रोज़ु हिकिड़ो घटि में घटि अहिड़ो हुअणु घुरिजे जीअं कंहिं बि लतीफ़ सरकार जे बैत जी तशरीह कई वञे ऐं उन ते ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे जीअं ग्रुप काराइतो साबित थी सघे। त हिन ते जेका अर्पणा कयल आहे उहा आहे किर्त ऐं कारज खे अहमियत ॾींदड़नि ऐं लतीफ़ खे पढ़ण ऐं सम्झण जी कोशिशि कंदड़नि जे नाम मोहबत पाए मन में रंधा रोड़िया जन तिन जो सराह फन अणतोरियो ई अघायो। त दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हीउ सिलसिलो जेको अॼु खां मूं शुरू करण जी कोशिशि पियो करियां शुरू करण जी कोशिशि पियो करियां इन खे कामयाबु बनाई ऐं शाह लतीफ़ जे कंहिं बि हिकु बैत ते पंहिंजी शरह लिखी उनजी सम्झाणी लिखी ॾुखियल लफ़्ज़ जूं मानाऊं लिखी ग्रुप में रखनि जीअं आऊं उनखे इदारे ॾे मोकिले सघां। तव्हांजो ख़ादिम तव्हांजो भाउ तव्हांजो साथी सलीम गुल अबड़ो जी यार जी।